अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आया शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों, मूंखे ख़बर आहे हीउ जेको हाणे तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो, थी सघे थो मुहर्रम खां पोइ ॾिसी रहिया आहियो। छाजे करे मुहर्रम 7, 8, 9, 10 इन्हनि ॾियारनि में नेटवर्क बंदि थी वेंदो आहे। थी सघे थो लेट ॾिसी रहिया आहियो, लेकिन वीडियो तव्हां ॾिसी रहिया हूंदव। मुंहिंजो अॼु जेका मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां, तव्हांजे कम जी, तव्हांजे पते जी ॻाल्हि करण आयो आहियां, तव्हांजे फ़ाइदे जी। छाजे करे हाणे हीउ वीडियो जेको मुंहिंजो तव्हां ॾिसी रहिया हूंदव त थी सघे थो लेट सां तव्हांखे मिलियो हुजे, लेकिन कम जो वीडियो आहे। दोस्तों, मुहर्रम खां पोइ जेका हाणे हीअ नई अपडेट अचणी आहे सिंधी शोबे जे हवाले सां, इहे तव्हांजे कम जी अपडेट आहिनि। तव्हांखे इंतज़ारु हाणे तव्हां कयो आहे त महिरबानी, लेकिन हाणे कुझु ॾींहं इंतज़ारु तव्हांखे ॿियो करिणो पवंदो। तमामु जल्द पुरमो दुलाब ड्रामे जो, चंड ग्रहण जो, पंहिंजनि जा गद्दार, इन्हनि जा पुरमो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। ऐं 10 ॾींहं या 15 ॾींहं लॻंदा, वधि में वधि एतिरा लॻी सघनि था। ऐं इहे जीअं पुरमो आया, तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वेंदियूं, तव्हां ख़ुशी सां ख़ुशि थी वेंदव। इहा जेका मां अपडेट तव्हांखे ॾेई रहियो आहियां, तव्हांजे कम जी आहे। दोस्तों, वधीक तव्हां आहियो मर्ज़ी या मालिक, लेकिन असांजो कमु आहे तव्हां ताईं अपडेट पुॼाइणु, ऐं तव्हांजो कमु आहे हीअ अपडेट ॾिसणु ऐं पंहिंजे जेको आहे अदाकारनि जा, जेका पसंदि जा अदाकार उन्हनि जी ख़बर तव्हांजो कमु आहे ॿुधणु। आज़म मेंगल, अब्बास गुल, असद कुरैशी, अलाए केतिरा जेका वॾा वॾा ॿिया अदाकार आहिनि। मूंखे ख़बर न आहे तव्हां कंहिंजा परस्तार आहियो, मूंखे इहा ख़बर न आहे तव्हांखे कहिड़ो अदाकार घणो वणंदो आहे, लेकिन इहा मूंखे ख़बर आहे तव्हां आज़म मेंगल, अब्बास गुल ओडाणो, मूसा सेजावल इन्हनि सां घणी मोहबत कंदा आहियो। मूंखे इहा पक आहे सिंधी अदाकारनि सां, असद कुरैशी, ॿियों टियों जेका बि अदाकार आहिनि। मज़ीद अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं, बर वक़्तु असांखे ॾींदा इजाज़त। अॼु ही नंढड़ी वीडियो हुई, मिलंदासीं अॻी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।